मां शुमाइला अख्तर चेयरपर्सन ऑफ दादू सिस्टर लाइब्रेरी। ॾाढो अॼु सुठो प्रोग्राम हुयो। FGF ऐं अदर रऊफ़ चांडे जे तरफ़ खां जेके अवार्ड ॾिना विया गर्ल्स खे, रोल मॉडल्स गर्ल्स खे, इहे असांखे फस्ट जेको रोल मॉडल अवार्ड हुयो असांखे ॾिनो वियो हुयो। सेकेंड में बि असांखे ॾिननि। हींअर असां चयोसीं त असां न, ॿियूं जेके गर्ल्स आहिनि हाणे ॿियनि खे ॾियो, ॿियनि खे अॻिते आणियो। पोइ बि महिरबानियूं अदा रऊफ़ जूं जे असांखे एज़ अ गेस्ट करे हिते अॼु घुरायो। एंड ॾाढो सुठो प्रोग्राम हुयो। अदा रऊफ़ इहा जेको छोकिरियुनि खे, लेडीज़ खे एप्रिशिएट करे पियो, अॻियां आणे पियो ऐं नंढा नंढा जेके कमु कनि पियूं, हर फील्ड में जेके पंहिंजी फील्ड में मञराइनि थियूं, उन्हनि खे अवार्ड ॾेई करे उन्हनि खे एतिरो मान मथां करे ऐं उन्हनि खे फील कराए पियो त तव्हां हिकु ॾाढो सुठो कमु कयो आहे। जी, 8 मार्च ते जेको तव्हां चओ पिया, त मुंहिंजे हिसाब सां, मुंहिंजे ख़्याल सां त हमेशह 8 मार्च ते असां इहो ई कयो वेंदो आहे त लेडीज़ खे असां मोटिवेट कयूं ऐं लेडीज़ खे अवेयरनेस ॾियूं त तव्हां कीअं हरास खां बचो, कीअं कयो। मां इहो चवंदमि त लेडीज़ खे बि चओ बेशक, पर पंहिंजे पुटनि खे, पंहिंजनि जेके मेल्स आहिनि उन्हनि खे बि इहे सेशन्स ॾियो त हरासत, छो जो ॾिसो हरासत मेल था कनि न, ऐं ॿाहिरि चोरियूं डकारियूं बि मेल कनि ऐं हरासा बि मेल कनि, ऐं असां वरी अवेयरनेस वरी लेडीज़ खे ॾियूं, लेडीज़ खे चऊं त तव्हांखे कीअं बचिणो आहे। तंहिंखां हुननि खे न चऊं त तव्हांखे हुननि खे कीअं सेफ रखिणो आहे। सो पंहिंजी धीअनि खे अवेयरनेस ॾियण खां सुठो आहे पंहिंजे पुटनि खे अवेयरनेस ॾियो। जी, हींअर जेको रेशो आहे न तलाक जो ऐं इन्हनि जो काफ़ी वधियल आहे। ऐं इन्हनि जी मेन जड़ी आहे हिकु त बर्दाश्त कोन्हे का, न छोकिरी में बर्दाश्त आहे न छोकिरे में बर्दाश्त आहे। छोकिरो अॼुकल्ह जो जेको छोकिरो आहे, असां कल्ह टियों ॾींहुं बि मीटिंग हुई कंहिं फ्रेंड सां, त उन में इहो त छोकिरो अॼुकल्ह चए थो मां जॉब वग़ैरह मूंखे मिले त का सुठी माना जॉब मिले, बाक़ी मूंखे को बिज़नेस या इहो नाहे करिणो। उन खां पोइ मूंखे पंहिंजी ज़ाल खे बि नाहे कराइणो, त पोइ घरु हलंदो किथां जॾहिं तव्हां पाण बि न कंदा, हुनखे बि न कराईंदा, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे झेड़नि खां पोइ तलाकुनि ताईं थियूं पहुची वञनि। सो हिन लाइ हिकु त कंप्रोमाइज़ कजे ऐं ॿियो पाण बि जॉब करनि ऐं पंहिंजी वाइफ खे बि उहो ई मोटिवेट कनि, ऐं उन खां पोइ उनखे जॉब थियो, नंढा नंढा बिज़नेस थिया, नंढियूं इहे जेके हूंदियूं आहिनि ॻाल्हियूं, उन्हनि खे बि सम्झनि ऐं एज़ अ फ्रेंड थी करे रहनि, त घरु सुठो हली वेंदो, तलाक जी नौबत ई न ईंदी।